अस्सलाम वालेकुम, हाउ आर यू? तव्हां गॾु आहियो टीचर बिस्मा सां। उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं टाइप ऑफ फ्रैक्शन, अणपूर जा क़िस्म। हाणे पंहिंजे टॉपिक ते हलण खां अॻु में तव्हांखे ॿुधायां त कहिड़ी कहिड़ी एरियाज़ कहिड़ी असां उनखे मैथ में कंदासीं। इन खां पोइ असां टाइप ऑफ फ्रैक्शन खां पोइ एडिशन ऑफ फ्रैक्शन, मल्टीप्लिकेशन ऑफ फ्रैक्शन कंदासीं। उन सां रिलेटेड जेके बि टॉपिक ईंदा उनखे असां हल कंदा हलंदासीं। तव्हां मूंसां गॾु रहिजो, मुंहिंजे चैनल ते मूंसां गॾु रहो, ठीकु आहे। हाणे टाइप ऑफ फ्रैक्शन, अणपूर जा क़िस्म। अणपूर जा क़िस्म खे पढ़ंदासीं। पहिरियां छा हूंदो आहे, अणपूर आहे छा? अणपूर खे कहिड़े तरीक़े सां लिखियो वेंदो आहे? अणपूर लिखण जे लाइ असां छा कंदा आहियूं, ॿ अदद खणंदा आहियूं। सपोज़ कयो 5/7 आहे। हाणे हे जेको मथियों आहे इनखे छा चइबो आहे? इनखे न्यूमरेटर चइबो आहे। छा चइबो आहे? न्यूमरेटर चइबो आहे। ऐं जेको हेठां अदद आहे इनखे छा चइबो आहे? डिनोमिनेटर चइबो आहे। हाणे न्यूमरेटर खे असां सिंधीअ में छा चवंदा आहियूं? अंश। ऐं जेको हेठां ईंदो आहे उनखे छा चवंदा आहियूं? छेद। ठीकु आहे। हिन सां रिलेटेड हिकु ॿियो बि वीडियो मुंहिंजो अपलोड थियल आहे, मुंहिंजे चैनल ते तव्हां ॾिसी सघो था, ठीकु आहे। हाणे वरी हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे हिनखे आसान तरीक़े सां सम्झायां थी। पहिरियां बि तमामु सुठे तरीक़े सां सम्झायल आहे, पर हिन दफ़े वरी ॿीहर तव्हांखे मां सम्झायां थी। हाणे ही छा आहिनि? अंश ऐं छेद आहे। हाणे हिनखे न्यूमरेटर चवंदा आहियूं, डिनोमिनेटर्स, ठीकु आहे। हाणे टाइप ऑफ फ्रैक्शन, हाणे 3 टाइप ऑफ फ्रैक्शन हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे प्रॉपर फ्रैक्शन, ठीकु आहे। हाणे प्रॉपर फ्रैक्शन में छा थींदो आहे? प्रॉपर फ्रैक्शन जेको न्यूमरेटर हूंदो आहे उहा स्मॉलर देन डिनोमिनेटर्स। हाणे हे छा हूंदो? पहिरियां छा आहे? न्यूमरेटर इहो स्मॉलर हूंदो ऐं डिनोमिनेटर छा हूंदो? हे ग्रेटर हूंदो। यानी जेको न्यूमरेटर हूंदो उहो स्मॉलर हूंदो ऐं डिनोमिनेटर छा हूंदो? ग्रेटर हूंदो। हाणे सपोज़ था कयूं 3। हाणे असां हिनखे जेको न्यूमरेटर रखंदासीं उहो हिन खां ग्रेटर रखंदासीं, यानी वॾो रखंदासीं, 3 खां वॾो। सपोज़ 4 था रखूं। हाणे 5/, हाणे 5 आहिनि, हे छा आहे? न्यूमरेटर आहे। हाणे असां डिनोमिनेटर छा रखंदासीं? हिन खां ग्रेटर रखंदासीं, इन करे हिते 12 आहे। हाणे सपोज़ कयो 1/2 था रखूं या 3/9 था रखूं। ही हिन में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव हे छा आहिनि? हिन जा डिनोमिनेटर्स इहे ग्रेटर आहिनि न्यूमरेटर खां। अंश छेद जेको आहे वॾो आहे अंश खां, ठीकु आहे। हिनखे चवंदासीं असां प्रॉपर फ्रैक्शन, या जंहिंखे छा चवंदा आहियूं? सुबतो अणपूर, सुबतो अणपूर, ठीकु आहे। हाणे इन खां पोइ ईंदो आहे सेकंड त ईंदो आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन। इम्प्रॉपर फ्रैक्शन खे उबतो अणपूर बि चइबो आहे। यानी इहो छा हूंदो? बिल्कुलु बि उलट हूंदो, उबतो हूंदो उन खां, प्रॉपर फ्रैक्शन खां। इम्प्रॉपर छा हूंदो? प्रॉपर खां बिल्कुलु बि उबतो हूंदो, यानी चेंज हूंदो, हुनजे उलट हूंदो। हिन में छा थींदो आहे? न्यूमरेटर ग्रेटर हूंदो आहे डिनोमिनेटर खां। हे छा हूंदो आहे? स्मॉलर हूंदो आहे। डिनोमिनेटर छा हूंदो? हिन में स्मॉलर हूंदो। अंश वॾो हूंदो, छेद छा हूंदो? नंढो हूंदो हिन में, ठीकु आहे। हाणे हे ॾिसो, हाणे अंश असांखे वॾो आहे, छेद असांखे नंढो रखिणो आहे, ठीकु आहे। हाणे हिन में था असां रखूं, हिनखे ई उबतो करे तव्हां जेकॾहिं रखंदव त थी वेंदो 2/1 या 9/3। हे छा आहिनि? हे उबतो अणपूर आहे, यानी सुबते अणपूर खां बिल्कुलु उलट आहे, ठीकु आहे। आई होप तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। हाणे थर्ड असांजी जेका टाइप हूंदी आहे उहा हूंदी आहे मिक्स्ड फ्रैक्शन। मिक्स माना मिलियल, गॾियल। हिनखे छा चवंदा आहिनि?
गडियल अणपूर। हाणे गडियल अणपूर में असां छा कंदा आहियूं, हिकिड़ो हूंदो आहे होल नंबर। होल नंबर सपोज़ कयो 1 2 3 4 या 5 ऐं इहे सो ऑन, ही आहिनि होल नंबर। ऐं उन सां गॾु छा हूंदो आहे, प्रॉपर फ्रैक्शन हूंदो आहे। त होल नंबर प्लस प्रॉपर फ्रैक्शन, सिंधीअ में हिनखे छा लिखंदासीं, सॼो अदद ऐं उन खां पोइ सुबतो प्लस कंदासीं सुबतो अणपूर। हाणे सॼो अदद सपोज़ कयो हे सम्झो त हुनजो प्रॉपर मिक्स फ्रैक्शन जो फार्मूलो आहे, ठीकु आहे। हाणे होल नंबर 2 सॼा खयासीं, हुनखे ॾींदासीं 1/4। 2 हे छा आहे, होल नंबर आहे, ऐं ही 1/4 छा आहे, ही प्रॉपर फ्रैक्शन। हाणे प्रॉपर फ्रैक्शन छा हुई, सुबतो अणपूर छा हुयो, त हिन जो अंश नंढो हुयो छेद खां, छेद छा हुयो उन में वॾो हुयो, ठीकु आहे। हाणे हिन हे छा हूंदो आहे, हे सॼो अदद हूंदो आहे, ऐं ही असांजो छा आहे, ही असांजो सुबतो अणपूर आहे, ही सुबतो अणपूर आहे या प्रॉपर फ्रैक्शन आहे। सपोज़ हाणे ॿियो वठो, 5 सॼा 5/12, ही असांजो थी वियो मिक्स फ्रैक्शन। हाणे ही हुयो टाइप ऑफ फ्रैक्शन, हिनखे तव्हांखे मां सोलो करे सम्झायो आहे, ऐं आई होप तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। हाणे फ्रैक्शन सां रिलेटेड असां कुझु एग्ज़ाम्पल कंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं तव्हां मूंखे इजाज़त ॾींदव। अल्लाह हाफ़िज़।